अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां है मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरों। नाज़ी BHU खरड़ा के डॉक्टरन पारा गरीब बिन बीमार नींगरन के इलाज करण समेत अस्पताल में सरकारी दवा ॾियण का इनकार कर छॾियो है। डॉक्टरन पारा नींगरन के PU समेत धिकारी अस्पताल में बाहर कढी छॾियो। सिंध ऑनलाइन टीवी के रिपोर्टर मंसूर अहमद हाजाणो की खबर मौजूद ॿारनि जे पीउ पारा ॿारनि जे पीउ पारा बीमार नींगरियूं साण करे पेरें उघाड़े प्रेस क्लब पेरोसन पहुची एहतजाज जी मुशाइरो कयो। उन मौके ते गरीब पोरियत शफी मोहम्मद फुल पंहिंजी मासूम धीअरनि तैयबा फुल ऐं मायरा फुल समेत दाह ॾींदे चयो त मां पंहिंजी मासूम ॿिनि धीअरनि खे दवा वठी ॾियण लाइ BHU खरड़ा वियसि त अस्पताल जे इंचार्ज डॉक्टर बशीर आशारी ऐं डॉक्टर आबिद फुल ॿारनि खे दवा ॾियण खां इनकार कयो। डॉक्टरनि खे मिंथूं ऐं इलाज कया मगर डॉक्टरनि मुंहिंजी हिकु बि न ॿुधी मूंखे धिका ॾेई अस्पताल मां ॿाहिरि कढी छॾियो। हुन सिहत खाते के वज़ीर ऐं सेक्रेटरीअ खां मुतालबो कंदे घुर कई है त डॉक्टरनि खिलाफ़ कार्रवाई करे संदन बीमार न्याणी जो इलाज करायो वञे। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन।